औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। मां नूर मोहम्मद सोमरो। सिंधी ग्रामर इल्म उर्दू शाइरी जूं 2 सनफ़ूं ऐं शाख़ूं अॼु पढ़ंदासीं। 11 नंबर आहे नज़म ऐं 12 नंबर आहे ग़ज़ल। पाण अॼु हिन ॿिनि ते डिस्कस कंदासीं ऐं हिन ॿिनि जो इंट्रोडक्शन ऐं हिन ॿिनि खे ई पढ़ंदासीं। इल्म उरूज़ीअ जी 11वीं शाख़ नज़म। नज़म जी लुग़वी माना आहे पोअण। इस्तिलाही माना मूजिबि जुदा जुदा लफ़्ज़ सिटुनि या मिसरनि में पई मौज़ून तरतीब ॾेई वञे त पवण जी लफ़्ज़ी माना पवण। लज़म माना पवण, कंहिं शइ में पवण माना अहिड़ा लफ़्ज़ जुदा जुदा सुहिणे अंदाज़ सां पवण, त उनखे नज़म चइबो आहे। ठीकु आहे, त उनखे नज़म चइबो आहे। ग़ज़ल। ग़ज़ल इल्म उरूज़ीअ जी 12वीं शाख़ आहे। ग़ज़ल उरूज़ शाइरीअ जी सभ खां अहम ऐं मक़बूल आम सनफ़ आहे। सिटा जे लिहाज़ खां ग़ज़ल जो हर बंदु 2 सिटनि जो थींदो आहे ऐं ग़ज़ल में घटि 5 ऐं वधि में वधि 12 बंद थींदा आहिनि। पहिरें बंद खे मुतल, आख़िरी बंद खे मुक़्त चइबो आहे। इहो तक़रीबन अॼु न इन खां 2 ॾींहं अॻे वारे लेक्चर में ॿुधाए चुको आहियां। त मतिलबु जेके ग़ज़ल जा पहिरां बंद हूंदा आहिनि उन्हनि खे मुतल ऐं आख़िरी बंद नाले वारे मिसरा खे मुक़्त चइबो आहे। पहिरियनि बंदनि जूं 2 मिसराऊं हमकाफ़िया थींदियूं आहिनि। बाक़ी बंदनि जूं पोयूं सीटूं पहिरें 2 सीटुनि सां हमकाफ़िया हूंदियूं आहिनि। मतिलबु ईअं खणी चइजे जेके थुल्ह हूंदो आहे उहो त हमकाफ़िया ई हूंदो आहे। बाक़ी हेठिन बंदनि मां पहिरीं सीट न, पर उन बंद जी आख़िरी सीट हमकाफ़िया हूंदी आहे पहिरियनि 2 सीटुनि तां। ग़ज़ल अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे औरत सां इश्क मुहबत जूं ॻाल्हियूं करणु। सिंधी ग़ज़ल में औरत सां इश्क ऐं मुहबत जूं ॻाल्हियूं करण खां सवाइ हुस्न ऐं इश्क, फ़िराक़ ऐं विसाल जो ज़िक्र बि आंदो वेंदो आहे। त सूफ़िया मसइला, मुआशी मुआशरती हालतूं, इख़्लाक़ी नुक़्ता बि बयानु कया वेंदा आहिनि। त इहे सभु ग़ज़ल जूं निशानियूं आहिनि। ग़ज़ल जो किताबु जंहिं में अलफ़ बे रदीफ़ वारा ग़ज़ल हूंदा आहिनि उन्हनि खे दीवान चइबो आहे। जंहिं ग़ज़ल में अलफ़ बे जो रदीफ़ हुजे ऐं उन ग़ज़ल खे दीवान चइबो आहे। उमेद आहे त हीउ तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ऐं शाख़ूं ॾिसणु सिखण में मिलंदियूं। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। असांजे हिन चैनल ते हर अपडेट मिलंदी आहे। नौकिरियुनि ऐं उन जी टेस्टुनि जी ॼाण मिलंदी आहे। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद NMS। कमेंट, शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा।